हिकिड़ो आहे फातिमी सादात, ॿियो आहे हाशमी सादात। फातिमी सादात मां मुराद आहे बीबी साण अम्मा फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी औलाद, उनखे फातिमी सादात चइबो आहे। हक़ीक़त में इहो फातिमी सादात बि हाशमी सादात आहे। यानी ये ॿ जमायतूं आहिनि, हिकु अहल बैत, ॿियो सहाबी। जीअं मूं अर्ज़ु कयो त अहल बैत बि सहाबी आहे। 22 पारे में अल्लाह ताला इन्हनि लफ़्ज़नि खे वाक़ो कंदे फरमायो त या निसा अन्नबी लस्तुन्ना का अहदिम मिनन निसा इन इत्तक़ैतुन्न वला तख़दअन बिलक़ौल। बिन लाइननि खां बाद में वरी अल्लाह से फरमाए थो अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा। उलमा फरमाइनि था त अहल बैत में हुज़ूर जो अज़वाज मुतहरात भी शामिल आहे। साईं जन जूं जेकी घर वारियूं आहिनि इहे बि अहल बैत में शामिल। अहल बैत मां मुराद आहे घर वारा। ऐं इन खां अलावा हज़रत मौलाए काइनात सैयदना अली करमल्लाह वजहुल करीम जो घराणो, जंहिंमें हज़रत अलीअ जी घरवारी अम्मा फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा व सलामुल्लाह अलैहा ऐं उन्हीअ जा ॿार हज़रत इमाम हसन, हज़रत इमाम हुसैन, हज़रत इमाम मुहसिन, बीबी उम्मे कुलसूम ऐं बीबी ज़ैनब, इहे बि उन्हीअ अहल बैत में अचनि था पिया। जिन जे लाइ मशहूरु आहे त हिननि जे मथां चादर ततहीर पाकाईअ वारी चादर नाज़िल थी वई। हीउ उहो घराणो बि आहे। इन्हनि लफ़्ज़नि खे थोरो पोइ ते मोटाइजे। हज़रत अली ऐं बीबी फातिमा जी जेका साहिबज़ादी ही बीबी ज़ैनब सां आहिनि, इहा आहे हज़रत अब्दुल्लाह जी घरवारी। हज़रत अब्दुल्लाह हज़रत जाफ़र तैयार जो पुटु। हा साईं, असांजो जेको घराणे जो जेको सिलसिले नसब मिले थो पियो असांजे घराणे में, इहो वरी हज़रत अब्दुल्लाह खां हज़रत जाफ़र तैयार सां मिले थो। हज़रत जाफ़र तैयार हज़रत अबी तालिब जो पुटु, हज़रत अबी तालिब हज़रत अब्दुल्लाह जो पुटु। असांजो जेको अबन ॾाॾनि जो शुजरे नसब आहे इहो थिए इस्माईल पुटु अब्दुल्लाह जो, अब्दुल्लाह पुटु जाफ़र जो, जाफ़र पुटु अबी तालिब जो। बीबी ज़ैनब जेका करबला में इमाम हुसैन साईं जन सां गॾु हुई, इहा उन हज़रत अब्दुल्लाह जी घरवारी। ऐं इन बीबी ज़ैनब ऐं अब्दुल्लाह मां असांजे घराणे जो सिलसिलो शजरे वञी मिले थो। न एॾो पाकीज़ा घराणो, इन्हनि जे लाइ चवनि था त इन्हनि जे मथां उहो चादर ततहीर नाज़िल थी।